हिते नाज़रीन की अहम ख़बर ॾींदा आहियूं त हैदराबाद में लोकल गवर्नमेंट ऑफिसर सरफराज बाजारी ऐं पीपीयूसी चेयरमैन गुड्डू मरी में ॾंदचक थिया आहिनि। सरकारी ऑफिसर ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। इन हवाले सां वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में लोकल गवर्नमेंट ऑफिसर सरफराज बाजारी ऐं पीपीयूसी चेयरमैन गुड्डू मरी में ॾंदचक थिया आहिनि। अवां ॿुधायूं पिया त सरकारी ऑफिसर ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। इन हवाले सां वधीक अवां ॿुधाईंदा हलूं त वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया हैदराबाद मां जिते लोकल गवर्नमेंट ऑफिसर सरफराज बाजारी ऐं पीपीयूसी चेयरमैन गुड्डू मरी में ॾंदचक थिया आहिनि। अवां ॿुधायूं पिया सरकारी ऑफिसर ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। इन हवाले सां वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अपडेट कंदा हलूं हैदराबाद मां जिते लोकल गवर्नमेंट ऑफिसर सरफराज बाजारी ऐं पीपीयूसी चेयरमैन गुड्डू मरी में ॾंदचक थिया आहिनि। मामले जे हवाले सां ॿुधायूं पिया त सरकारी ऑफिसर ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया हैदराबाद में लोकल गवर्नमेंट ऑफिसर सरफराज बाजारी पीपीयूसी चेयरमैन गुड्डू मरी में ॾंदचक थिया आहिनि। सरकारी ऑफिसर ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां ब्यूरो चीफ ज़फर हकड़ो खां। ज़फर हकड़ो, ही छा मामलो आहे, अपडेट कजो इन हवाले सां। जी ज़फर हकड़ो, छा मामलो आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद लोकल गवर्नमेंट ऑफिसर है ऐं ॿियो पीपीयूसी चेयरमैन जे विच में जेको आहे सो जेके चपकलिश थी आहे, हिक ॿिए सां तमामु घणी ॾंदचक ॾिनी वई आहे। उहा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे। जेको ऑडिट ऑफिसर आहे हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो सरफराज बाजारी, उहो ऐं यूसी जो चेयरमैन आहे, उन्हनि जे विच में जेका ॾंदचकनि वारी थी, हुन में यूसी चेयरमैन सरफराज बाजारी ते इल्ज़ाम आयो आहे त उहे जेके बजेट थींदी आहे यूसीअ जी, उन बजेट जा उन 20% कमीशन घुरी, जंहिंजे मथां उहो ॾमिरिजी पियो ऐं उहो यूसी चेयरमैन जेको हुयो उन जेको आहे सो हुनखे 7 तस्वीरूं ॿुधाए छॾियूं आहिनि। ऑफिसर आहे जेको बलिया खाते जो, उन हवाले सां जेका इहा वीडियो वायरल थी आहे, हुन में पीपुल्स पार्टी जी जेका मक़ामी क़यादत आहे उन पिणु नोटिस वरितो आहे। बहरहाल ही जेका ॿिन्ही जेको पीपुल्स पार्टी जो चेयरमैन आहे, उन जेके रिश्वत जो इंकशाफ कयो आहे त उन खां जेको ही ऑफिसर आहे उहो रिश्वत वठी रहियो 20%, त तव्हांजी बजेट जा जेके 20% थींदो त उनखे पोइ यूसीअ जी बजेट तव्हांखे ॾिनी वेंदी, इहो हुन ते इल्ज़ाम आहे। पर मुंहिंजी हुन सिलसिले में ॻाल्हि ॿोल थी आहे हुन ऑफिसर सां, बाजारी सां। बाजारी जो चवणु आहे त कंहिं बि क़िस्म जी का हुन खां कमीशन न पई वरिती वञे ऐं न ई हुन खां पैसा डिमांड कया विया हुआ। इहा हुन ते कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़फर हकड़ो तफ़सील ॾियण लाइ।